जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 10 अक्टूबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास, कृष्ण पक्ष जी एकादशी, इंदिरा एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। भाग्य अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य हुननि जो साधारण ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेका बि इच्छा थींदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य हुननि जो सुठो ई रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे कार्यस्थल में या पंहिंजे माइटनि में काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हिसाब किताब में बि अॼु थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। ऐश्वर्य बि अॼु हुननि खे प्राप्त थींदो। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। सफलता बि अॼु हुननि खे प्राप्त थींदी। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो ॾींहुं साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाईंदा त बहितर रहंदो। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो अॼु जो ॾींहुं तमामु साधारण गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु कार्यस्थल ते बि ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी थो सघे। त अॼु जे ॾींहुं जेतिरो थी सघे कोई बि वॾो कमु या इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे। धन हानि थियण जी आशंका आहे। भगवान शिव जी उपासना अॼु तव्हांखे लाभदायक थींदी। बाक़ी ॾींहुं साधारण ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। इंदिरा एकादशी त अश्विन मास कृष्ण पक्ष जी जेका 11 हूंदी आहे हुनखे असां चवंदा आहियूं इंदिरा एकादशी। अॼु जे ॾींहुं जेको बि माण्हू एकादशी जो व्रत रखंदो आहे,
साण ई साण भगवान नारायण जी पूजा कंदो आहे, पंहिंजे पितरनि जे निमित्त कुझु न कुझु दान कंदो आहे, त हुननि जे पितरनि खे मोक्ष जी प्राप्ति थींदी आहे। हुननि जो घर सदा ई फलियल फुलियल रहंदो आहे ऐं ख़ुशियां ई हुन घर में हूंदियूं आहिनि जंहिं घर में पितरनि जी पूजा कंदा आहिनि। त अॼु जे ॾींहुं थी सघे त भगवान नारायण जी पूजा कजो। शालीग्राम खे या भगवान विष्णु खे पंचामृत सां स्नान कराए करे कंहिं योग्य ब्राह्मण खे सॾु करे अन्न जो दान कजो। साण ई साण फलाहार व्रत रखिजो त भगवान विष्णु तव्हां सभिनीनि जे मथां आशीर्वाद बरसाईंदा। साण ई साण जेके तव्हांजा पितर आहिनि हुननि खे मोक्ष जी प्राप्ति थींदी ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थी सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे धर्म जी जो, जेके नागपुर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो जेके पैसा आहिनि उहे जाम टाइम खां किथे अटकियल आहिनि, उहे कीअं वापसि ईंदा ऐं कॾहिं वापसि ईंदा। त धर्म जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे हर मंगल जे ॾींहुं हनुमान जी जी उपासना करणु खपे। साण ई साण काई न काई मिठी शइ हनुमान जी खे भोग लॻाइणु खपे त जल्द सां जल्द तव्हांजा पैसा अचणु शुरू थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।